नाज़रीन, हर साल वांगुर हिन साल भी अलहदा ट्रस्ट पारां नवाब शाह जे एक निजी शादी हाल में 15 गरीब मुस्तहिक जोड़न की इज्तमाही शादी कराई वई। जोड़न के दाज पिण दिनो वियो। वधीक ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद जी हिन रिपोर्ट में। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां हिन वक़्तु हिकु निजी शादी हाल में मौजूदु आहियां, जिते हर साल जी हिन साल अलहुदा ट्रस्ट पारां इज्तिमाही शादी कराई वेंदी आहे। अॼु जेके आहिनि 15 घोट 15 कुंवारियुनि जेके मुस्तक़ ऐं ग़रीब ख़ानदान जा उन्हनि जी शादी कराईंदा आहिनि अलहुदा ट्रस्ट पारां। उन्हनि खे ॾाज में पेती जेके बि घर जूं जेके बि शयूं पलंग आहे, पंखो आहे, इस्त्री आहे, खाधे पीते जेके बि शयूं आहिनि सभु ॾींदो। ऐं आख़िर में जेतिरा बि ॼाणी हूंदा आहिनि सभिनी खे मानी जो जेको एतमाम बि कयो वेंदो आहे, निकाह बि सभिनी जो पढ़ायो वेंदो आहे। अचो त हिते जेके शादी हाल में जेके मौजूदु आहिनि उन्हनि जा वालिदेन ऐं कुंवार ऐं घोट उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो। उन्हनि जी शादी जे हवाले सां छा चवणु आहे? पारा इंतज़ाम कयो वियो आहे जिथे माना 15 कुंवारनि जी शादी कराई पई वञे। असल में छा आहे जो हिननि जी हिकिड़ी तरह जी मदद करणु। अगरि असां चाहियूं त हिननि खे घर वेठे बि उहो सॼो सामान वग़ैरह फ्राम करे था सघूं, पर छा आहे जो उहा हिकिड़ी ख़ुशी जी जेका लहर हिते ॾिसिजे थी न, उहा न ॾिसी सघिबी। ॾाढी ख़ुशी थी आहे जेको अलहुदा ट्रस्ट जे तरफ़ ॾों असां हर साल इहो अदा मुश्ताक हुजे या उनजी घरवारी या जेकी उनजी फैमिली जेकी बि असांजी लेडीज़ विंग जेके उहिदेदार बि आहिनि उन्हनि जे तरफ़ ॾों असां इहे कमकार कंदा आहियूं, जेको ॾाज बि ॾींदा आहियूं। हिते ग़रीबनि जी शादी कराईंदा आहिनि, ग़रीबनि मुस्तहिकनि जी मदद कराईंदा आहिनि। अलहुदा वारनि जी ॾाढी महिरबानी। सभिनि खे ग़रीबनि खे सामान ॾींदा आहिनि, ज़रूरत जे सॼे सामान कुंवारुनि खे ॾींदा आहिनि। असांखे ॾाढो असां जेके बि ग़रीब छोकिरियुनि जी शादी हिते कराईंदा आहिनि उन्हनि खे सभु सामान ॾाज वग़ैरह जेको बि ॾींदा आहिनि, महिमाननि खे मानी बि खाराईंदा आहिनि। ऐं हिते आयासीं ॾाज में मतिलबु पेटी वग़ैरह हूंदी आहे। महसूस तमामु सुठो था कयूं, हिन सभु गॾिजी ऐं तमामु VIP माहौल आहे, बहितर कम VIP लॻो पियो आहे। महिरबानी। शादी गॾिजी छा कंदा आहियो? छा जो महसूस आहे? बसि गॾिजी सभु हूंदा आहियूं पंहिंजा पाण में, उनजो तक़रीबन डिसिप्लिन सां कमु VIP तरीक़े सां थी वेंदो। असां हिते शादी एतिरे लाइ कई आहे, असां ग़रीब हुआसीं ऐं असांखे हिते ॾाज मिलंदो आहे। मुंहिंजो पीउ बि ग़रीब आहे त असां एतिरे लाइ निकाह विझण आया आहियूं। असां ग़रीब आहियूं। शादी हाल में आयल मिट माइटनि कुंवारनि घोटनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त असांजा जेके वालिदेन आहे उहो ग़रीब ऐं मिसकिन आहे, जंहिंजे करे अलहुदा ट्रस्ट हर सालियाना हर साल इहो शादियूं कराईंदे, जंहिंमें 14-15 जोड़ा आहिनि। असांखे ॾाज में खट वॾियूं पेतियूं पंखा ॿिया खाधे पीते जो सभु सामान ॾिनो। असांखे तमामु ख़ुशी महसूस थी रही आहे। ऐं आख़िर में वेंदे हीअ मानी बि खाराईंदा आहिनि। कैमरामैन फैदर सां गॾु तालिब हुसैन रिंद SS न्यूज़। वॼ नगारा वॼ नगारा